भाउ कदीर असांखे कीअं ख़बर पए त बाबा असांजे सिम ते केतिरो एडवांस वरितलु आहे। जीअं असां पंहिंजे बाबा साईं जो कंहिं जो बि जॾहिं असां पैकेज कराइण लाइ लोड करण वेंदा आहियूं त असांजो अधु बैलेंस जेको आहे सो एडवांस जे करे कटिजी वञे थो। हाणे असांखे को अहिड़ो कोड ॿुधायो जीअं असांखे ख़बर पइजी वञे असां बाबा साईं जेको आहे सो ओतिरो उन हिसाब सां वधीक लोड करायूं जीअं असांजो जेको एडवांस वारा पैसा कटिजनि जीअं असांजे बाबा साईं पैकेज लॻी वञे। तव्हां बिल्कुलु अहिड़ो जेको आहे सो कोड मौजूदु आहे जंहिंजी मदद सां जेको आहे सो तव्हां ॾिसी सघो था तव्हांजो टोटल जेको आहे सो एडवांस केतिरो वरितलु आहे, उन ते टैक्स लॻी करे केतिरो अव्हांजो बैलेंस कटिबो, उन खां पोइ जेतिरो तव्हां मथां जेको आहे सो लोड करायो जीअं मां बाबा साईं पैकेज लॻाए सघो। सो उन लाइ तव्हांखे कोड लॻाइणो आहे। वञी जेको आहे सो कीपैड डायलर जिते काल लॻाईंदा आहियो मतिलबु जिते कोड लॻाइणो आहे या नंढे मोबाइल डायरेक्ट तव्हां कोड लॻायो। कोड कहिड़ो लॻाईंदासीं जीअं ख़बर पए त बाबा केतिरो एडवांस वरितलु आहे त कोड लॻायो *112*2#। ठीकु आहे, अची वियो, बसि एतिरी ॻाल्हि हुई। हाणे तव्हां हिन खां मथां जेको आहे सो पैसा विझी करे लोड करायो जीअं तव्हांजो बाबा साईं पैकेज थी वञे। अहिड़ा मालूमाती वीडियोस लाइ तव्हां असांखे फेसबुक ते अब्दुल कदीर जो नाले हिन अकाउंट ते ज़रूरु सपोर्ट कयो, फॉलो कयो जीअं तव्हां अॻिते अहिड़ा मालूमाती वीडियोस ॾिसी सघो। पंहिंजो रखियो ढेर सारो ख़्यालु। अॼु वीडियो में एतिरो ई। अल्लाह हाफ़िज़।